मुराद खे यकीन ॾियारणु ॾाढो छा फॉर्मेलिटी पूरी करण जे लाइ मां इहो पूरो हा त उनखे पंहिंजी बंदूक जी गोली लॻी कॾे जो मान रखंदा त मुराद वारा उते कीअं तो अली खान उन्हनि जे कब्ज़े में आहे उन्हनि जी ॻाल्हि त सही निकिती। त उन्हनि खे मुंहुं ॾियण जी सघ मां बि रखां थो। अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन ड्रामा सीरत दुलाब जी नेक्स्ट एपिसोड जी पूरी अपडेट तव्हां सां शेयर कंदा हलूं। दोस्तों पोइ किस्त में लगातार मां तव्हांखे ॿुधायो मंसूर खान फांसी वेंदो हिकु चक्कर शाहनवाज़ खान जी चाल में ऐं मुराद वारा उनजे ख़िलाफ़ु थी वेंदा, राज़न वारा बि सभई उनजे ख़िलाफ़ु थी वेंदा ऐं इहो तव्हां ॾिठो इन चाल में मंसूर खान फांसी वियो, मुराद बि उनजे ख़िलाफ़ु थी वियो, राज़न वारा बि ऐं राज़न वारा रांदो अली खान खे बि वठी विया ऐं मुराद जे ज़हन में इहो ॻाल्हि वेहिजी वई त अली खान जेको आहे राज़न वारा वठी विया आहिनि त इहो मंसूर खान उन्हनि जे हवाले कयो आहे ऐं राज़न हिते सियाणो माण्हू आहे, उहो इहा ॻाल्हि सोचे रहियो आहे त राज़न वारा असां उते पुॻासीं त उते मुराद कीअं आयो। पोइ उनखे इहा शक पवंदो त जेका असांखे माण्हू ॿुधाए विया आहिनि त इहे मुराद खे बि ॿुधाए आया हूंदा, असांखे मराइण जी चाल हुई त शुक्र आहे असां उतां निकिरी आयासीं। राज़न जो ज़हन इहा ॻाल्हि कमु करे थो लेकिन मुराद जो कमु नथो करे ज़हन त असां सां चाल खेॾी वई आहे। शाहनवाज़ खान वॾी चाल खेॾे सभिनी खे मंसूर खान जे ख़िलाफ़ु करे छॾियो ऐं पाण जे मथां शक बि न आणणु ॾिनई, लेकिन राज़न जो थोरो शक शाहनवाज़ खान ते या हाशिम ते वेंदो, हाशिम असां सां गेम खेॾियो आहे ऐं मंसूर खान एनसी कटराए छॾी आहे मुराद जे ख़िलाफ़ु, लेकिन हू राज़न खे कोन ॾिठो हुयो ऐं मंसूर खान खे इहा लॻल आहे त इन फायरिंग छो असांजे मथां कई आहे। मंसूर खान ख़बर पइजी वई आहे त हू मुंहिंजे मथां शक करे थो। हाणे इहो शक मंसूर खान चए थो मां कीअं ख़तमु करायां।